अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुब्रो मां पराशा सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं इसराइल पारां ईरान ते गडि॒यल हमला, तेहरान समेत मुख़्तलिफ़ शहरनि में धमाका। तेहरान जे महराबाद एयरपोर्ट, यूनिवर्सिटी रोड ऐं जमहूरी रोड ते मीज़ाइल किरिया। असफान, तब्रेज़, कुम, लोरिस्तान, करमानशाह, करज ऐं ॿियनि शहरनि में बि धमाका। ईरान जे मेनाब वारे इलाइक़े में छोकिरियुनि जे स्कूल ते मीज़ाइल हमलो, 10 खां वधीक शागिर्दयाणनि समेत 24 ॼणा शहीद। इसराइल जे दिफ़ा वारे वज़ीर चयो आहे त ईरान खां हमले जे ख़तरे सबबि अॻुवाट हमला शुरू कया विया आहिनि, पर रही मीडिया मुताबिक़ अमरीकी बहरी जहाज़ मां हमला कया पिया वञनि। इसराइली हमलनि खां पोइ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई खे महफ़ूज़ हंध मुंतक़िल कयो वियो आहे। अमरीकी ऐं इसराइली हमलनि खां पोइ ईरान बि जवाबी कार्रवायूं शुरू करे छॾियूं। ईरान पारां इसराइल ते जवाबी हमलो, 30 बैलिस्टिक मीज़ाइल फायर कया विया। हैफ़ा, तल अबीब ऐं बैतुल मुक़द्दस में धमाकनि जा आवाज़ ॿुधा विया। ईरानी हमले खां पोइ इसराइल में जंगी सायरन वॼणु शुरू थी विया। ईरान जा बहरीन, कतर ऐं UAE में अमेरिकी अॾनि ते मीज़ाइल हमला। इसराइली मीडिया मुताबिक़ ईरान बहरीन में अमरीकी नेवल बेस ते हमलो कयो वियो आहे। रूस पंहिंजे शहरनि खे ईरान छॾण जी हिदायत करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान जोहरी हथियार नथो रखी सघे। असांजो मक़सदु ईरानी ख़तरनि खे ख़तमु करे अमरीकी अवाम जे तहफ़ुज़ खे यक़ीनी बणाइणु आहे। ईरान ख़िलाफ़ वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो आहे त ईरान परे फ़ासिले ताईं मार कंदड़ मीज़ाइल तयारु करे रहियो आहे, जेको अमेरिका ऐं ॿियनि लाइ ख़तरो आहे। ईरान जे मीज़ाइल इंडस्ट्रीअ खे तबाह करे छॾींदासीं। अफ़गान तालिबान रिजीम ख़िलाफ़ पाक फ़ौज जो ऑपरेशन ग़ज़ब-ए-लिल हक़ जारी। 331 अफ़गान तालिबान मारिजी विया। अफ़गान तालिबान जूं 104 चेक पोस्टूं मुकमल तौर ते तबाह। पाक फ़ौज जे जवाननि 22 चेक पोस्टुनि ते कब्ज़ो करे वरितो। पाक फ़ौज अफ़गानिस्तान में 37 हंधनि ते निशानो बणायो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त अफ़गान फोर्सिस जूं 163 टैंकूं ऐं फ़ौजी गाॾियूं तबाह कयूं वयूं आहिनि।